रियासत रियासत। बाबा साईं, अम्मा खे उन तरफ़ न वञणु घुरिजे हा। तूं छा थो सम्झ त को तुंहिंजे मथां आङुर खणंदो हिकु वारी इहा मां माठ करे वेंदी, उनजी बांह बगल खां छिके न वठंदी। बाबा साईं, अम्मा खे तव्हां पाण जीअं थधी तबियत जो मालिक बणायो। अवां बि थधी तबियत जा मालिक आहियो ऐं बाबा बि थधी तबियत जो मालिक आहे। जेकॾहिं न अम्मा भक्ति बि उन तबियत जी मालिक बणिजी वई त पोइ निहाल ऐं उन जो पूरो खानदान हिन हवेली खे ऐं ॻोठ खे जहन्नम बनाए छॾींदा। अमा गुलदार, तूं सही थी चए पुट। असां मां को त अहिड़ो माण्हू हुजे जो अहिड़नि जाहिलनि खे मोह ॾे। बाबा ॾिस न, जेकॾहिं उहे निभागा छुड़वा थी विया न, पोइ त पुट हिते जो अमन ई तबाह थी वेंदो, बर्बाद थी वेंदो। बाबा साईं, तव्हां अमुन जी ॻाल्हि था कयो, मूंखे त हिते को अमुन नज़र ई कोन थो अचे। पुट खणी जो हर माण्हू वटि हिते हथियार आहे, पर हिते त हर माण्हू प्यार ऐं मोहबत ऐं अमन सां थो रहे। कंहिंसां बि नाइंसाफ़ीअ जी सज़ा हिते सख़्तु ॾिनी थी वञे। इन करे पंहिंजे तर में को बि कंहिंसां ॾाढ या ज़बरदस्ती कोन थो करे सघे पुट। शुक्र थियो जो तूं घर जो रुख कयो। मूंखे त इहा उमेद ई न हुई त तूं को घर ईंदे। ॾाढो थकिजी पियो, सॼो ॾींहुं घुमी घुमी ॾाढो थकिजी पियो। पोइ किरो आहे त खणी आ, बुख लॻी आहे ॾाढी। बाबा साईं, तव्हां जेकॾहिं थकल आहियो त आराम कयो। अॼु राति तव्हांजी जाइ ते मां थो वञा। हिकु त मां तोखे वञणु कोन ॾींदुसि, पर जेकॾहिं मां पंहिंजी जॻह ते 100 माण्हू मोकिलिया न, तंहिं बि अमां भक्ति खे एतबार न ईंदो। जेसी ताईं नंढो रहिस ॻोठ में आहे न, तुंहिंजो आराम फिटल ई हूंदो। बाबा, अॼु हिन फ़क़ीर ऐं बादल वारनि इहा शरारत छो कई? पुट, हू त हर दफ़े नंढे रहिस खे हिसाइण जी कोशिशि कंदा आहिनि। इहा का नई ॻाल्हि त कोन्हे। अॼु अमां भक्ति उन्हनि सां अहिड़ो त असर करे आई आहे जो आईंदा अहिड़ी हरकत न कंदा। बाबा साईं, चइबो त इहा बारूद जी थप निहाल जे घर जे मथां हुई। उन्हनि खे अखि ॾेखारणु लाज़मी आहे। यार तूं वञ, पोइ कहिड़ो आहे त खणी आ, ॾाढी बुख लॻी आहे यार। हा, खणी थी अचां। अमां खणी अच, खणी अच, बाबा खे बुख लॻी आहे। सूबेदार साहब, 2 ॼणा वठी आयो आहे। ॿी नफ़री किथे आहे? वकीला, ॿी नफ़री ॿार मां मोबाइल वटि बीहारे आयो आहियां। त पोइ कार्रवाई शुरू कयूं? हिके रखो। गुलो, मूसा, दिलबर, कार्रवाई शुरू करो। हाणे कमु थी वेंदो। मां इन मामूली रंजन जे करे भूरल जे माण्हुनि खे गिरफ़्तार नथो करे सघां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे सूबेदार, त पोइ तोखे केस ठाहे था ॾियो। बेहाल अवाल सूबेदार, हाणे त केस ठही वेंदो न। लागी तो खट ते विहण जो प्रोग्राम आहे छा? खट ते त छा मूसा, जे ज़रूरत पई न
तो तोखे कब्र में भी सुम्हारे छॾींदा। सूबेदार साहब, हिन मूंसा खे जल्दी वठी वञो ऐं हिन जी FIR दर्ज कयो। जेकॾहिं न हिन बादल जो दिमाग़ फिरियो त ही मूंसा बयान ॾियण जे क़ाबिल बि न रहंदो। हिनखे सहारो ॾेई थाणे ते वठी हलो। मूंखे लॻल पादर कबूल पंदा जा न साहब। हाणे तूं वेही तमाशो ॾिस त मां हिन रेस भूरल जे माण्हुनि जो ईअं थो रस्तो तंग कयां। ही मज़ो ॾिसजां हाणे। खणी हलो हिनखे। पना पुट, जी बाबा साईं। टाइम घणो थियो आहे? बाबा साईं 11 थिया आहिनि। मां सुम्हां थो, जेकॾहिं अखि लॻी वञे त 1-1:30 बजे उथारजां। बाबा साईं मां 1:30-2 बजे ताईं वेठो आहियां, तव्हां आराम कयो। वठड़ी वटे ज़ोर ॾे। अब्बा, तोखे उजागे करण जी का बि ज़रूरत कोन्हे। जॾहिं पिणे जे वञण जो टाइम थियो त मां उनखे पाण ई उथारींदसि। अम्मा, मुंहिंजी शादी जी ॻाल्हि करेसि। पुट, अॼु थकल आहे पिणे, आराम करण ॾेसि। चुप कर, सुम्हण ॾे पिणे खे, पाण ई ॻाल्हि कंदीमांसि। ही कहिड़ो मज़ाक आहे सूबेदार? निहाल खान जे माण्हूअ मूसा खे मारण जे ॾोह में तव्हांखे गिरफ़्तार कयो वञे थो। सूबेदार, तव्हां रईस भूरल खान जे माण्हू खे गिरफ़्तार कंदो? तव्हां दिलशेर जी दाशत ॾिठी न आहे। हलो था इज़त सां या कयांव रवानो। पछताईंदे सूबेदार, पछताईंदे। बस कर, अॻियां थी हलो, न त बहस तो करे वठी हलंदोसांव। हलूं था सूबेदार, हलूं था। जे हिते कादन मौजूद हुजे हा न त तव्हांजी दहशत जी ख़बर पइजी वञे हा। सूबेदार, तव्हां असांखे हिकिड़ो ॾींहुं बि इलाक़े में विहारे नथा सघो। तव्हांजी दहशत जी ख़बर सुभाणे थाणे ते पइजी वेंदी। या त तव्हांखे सुबुह जो उते ख़बर पइजी वेंदी। वठो हिननि खे, कयो न अॻियां। इहो कमु कादन ई करे ईंदो, हिन लाइ असांखे थाणे ते वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? वक्ती तव्हां कोन चिरंदो, इहो कमु मूंखे ई करणो पवंदो। दिलबरात ॾिस, तुंहिंजी मां मुंहिंजी कान ॿुधती। वञ, रोकीस। जेकॾहिं असां कंहिंजे ख़िलाफ़ मच ॿारींदासीं त हुनजो थोरो घणो चओ त असांखे बि लॻंदो न। चाचा, थोरो घणो त तव्हां बर्दाश्त करे वेंदासीं, पर किथे ईअं न थिए त असांजी ॿारियल मच में असां पंहिंजी जोगी साड़ाए वेही रहूं। मां बि त इहो ई थी चवांसि न पुट। रियासत 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 रियासत। ख़बर पई आहे निहाल जे माण्हुनि खे अदा कादन जे माण्हुनि मरणी करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे पुलिस वठी वई आहे। बाबा, भला ईअं थी सघे थो रईस भूरल खान जे माण्हुनि खे पुलिस गिरफ़्तार करे? चवनि था त नओं ऑफिसर आयो आहे पर ॾाढो कड़क आहे। जेकॾहिं कड़क आहे त उनखे अमा बख्ती ऐं कादन एॾो त नरम कंदा जो हू ॿीहर सिधो थी बीह ई न सघंदो। इहो त आहे अमा, पर अॻियां बि निहाल ऐं हुनजा छोकिरा आहिनि। हाणे ही जहिड़ो मचंदो हिते ख़तमु थियण वारो न आहे अमाहूर। तुंहिंजो भाउ कादन वॾो राकास आहे, सभिनी खे कुटे हेठां कंदो। उन जे साम्हूं केर बि कुझु ई कोन सघंदो। अदा कादन जे सिर जे मथां रईस भूरल खान जो हथ आहे। जेकॾहिं इहो हथ हटी वियो, इहो निहाल खान अदा कादन खे अहिड़ियूं त घुमरियूं पाराईंदो जो अदा जा ज़मीन ते पेर ई न खुपंदा। बाबा, कुझु बि हुजे,
हिते चाचा कादन खां केर बि ताक़त में ॾाढो नाहे। पोइ निहाल खान हुजे या उन जा पुट फ़कीरो या बादल। हिन तरह जो मामूली सूबेदार असांजे माण्हुनि खे दर तां ॿधी खणी वियो आहे ऐं तव्हां ख़ामोश घर में बीठा आहियो। इहो कमु कादन ई करे ईंदो, इन लाइ असांखे थाणे ते वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे भक्ति? तव्हां कोन चुरंदो, इहो कमु मूंखे ई करणो पवंदो। दिलबरात बिस तुंहिंजी मां मुंहिंजी कान ॿुधंदी। वञ रोकीस रोकीस। ठीकु आहे बाबा साईं। अम्मा ओ अम्मा कादन खे अचण ॾे। कादन किथे आहे? कादन कादन काॾे मरी वियो? कादन कादन। ग़लती जी माफ़ी अम्मा, रात थकल हुयुसि, घर वियुसि त अख लॻी वई, इन्ही जे करे इहो सूबेदार असांजा माण्हू बची वियो आहे। हींअर जो हींअर थाणे ते पहुच ऐं इन सूबेदार खे पंहिंजी औकात ॾेखार, जीअं हू ॿीहर अहिड़ी ग़लती न करे। मां गुलनि वारा माण्हू निहाल जे दर ते मोकिलियां थी। पंहिंजे माण्हुनि जी उतां सर्कस कराए पोइ उतां घर वठी अचिजो। हुकुम अखियुनि पे अम्मा, बस थोरो इंतज़ार कयो, थोरो। अचो। हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत, रियासत रियासत रियासत। भागन सिर में हो एडी तेज गाड़ी। अदा लगे तो चिणक दुखी चुकी है, हाण रुगो पेट्रोल हारण जी जरूरत है। बादल पेट्रोल हारण खां पहिरियां इहो ॾिसणो आहे त इहो सूबेदार दिलशेर खान इन कादन जो ताव केतिरो थो बर्दाश्त करे सघे। निहाल अल्लाह करे तूं पंहिंजे मक़सद में कामयाब थी, न त जेको फंदो तो हुननि खे गले में विझण लाइ तयार कयो आहे न, इहा माई भक्ति वो फंदो तुंहिंजी ॻीची में न विझे। अम्मा तूं बाबा जी हिम्मत वधाए, अञा उनखे सुस्त थी करी। अम्मा थोड़ी सही थी चवे। ॾिस न, जेकॾहिं असां कंहिंजे ख़िलाफ़ मच ॿारींदासीं त हुनजो थोरो घणो तओ त असांखे बि लॻंदो न। चाचा थोड़ो घणो त ताव बर्दाश्त करे वेंदासीं, पर किथे ईअं न थिए त असांजी ॿारियल मच में असां पंहिंजी जोगी साड़ाए वेही रहूं। मां बि त इहो ई थी चवांसि न पुट, अॻियां बि हिकिड़ी का मामूली माई न आहे, वॾी ॾाइण आहे ॾाइण। छो न अॻियां या माई भक्ति हुजे, इहो भूरल खान हुजे, या इहो बर्फानी रिछ कादन छो न हुजे। इन्हनि निहाल खान जा फेर फंत वट सिट ॾिठा ई किथे आहिनि। बाबा हाणे जॾहिं हुननि जे खिलाफ़ कदम वधायो अथई न, पोइ हिते न हटाइजां। जॾहिं हुननि असांखे पंहिंजो न कयो ऐं दिल मुराद मुंहिंजे रिश्ते खे ठुकराए छॾियो, भक्ति मूंखे पंहिंजी नूंहं बणाइण लाइ तयार न हुई, उन रिश्ते जे आसरे में तो मूंखे विहारे मुंहिंजा अछा वार करे छॾिया। अञा बि असां हुननि मथां रिआयत कयूं? न थींदी रिआयत, बाना बि रिआयत हरगिज़ न थींदी। मां पंहिंजे पारां पूरो पूरो ज़ोर लाईंदुसि, पोइ खट खटाए छा। जमादार इहा जुरत असांजे खिलाफ़ कंहिं कई आहे? या तव्हांजे खिलाफ़ जुरत मूं कई आहे। कादन तव्हां हली ऑफिस में वियो, छॾो कावड़ खे। वञ करीम, सभ खां पहिरियां ई वञी असांजे अमरान खे ॿाहिरि कढी अच। वञ। हिते बि रहो करीम। सूबेदार साहब, हिते ऑफिसर केर बि हुजे,
पर हुकुम सिर्फ़ मुंहिंजो ई हलंदो आहे, मुंहिंजो। तोखां पहिरियां हिते कई ॾिंगा ऐं कड़क ऑफिसर आया जेकी पाण खे बोए जो किलो सम्झनि पिया। असां उन्हनि खे हितां उखेड़े करे ॿाहिरि फिटो करे छॾियो। ही तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी ग़लती सम्झी करे तोखे माफ़ कयूं था। जेकॾहिं ॿीहर कंहिंजी बि चुट में अची तूं असांजे कंहिं बि माण्हू में हथ विधो, न ई तुंहिंजो ही हथ सलामत रहंदो ऐं न वरी तूं हिते रह। सम्झी छॾ। पगार सरकार जी पिया करो ऐं गुलामी भूरल खान जी पिया कयो। साहब तव्हां अॼु हिते आयो सुभाणे न हूंदो, असांखे त हिते रहणो आहे न। पोइ ॿुधायो रिढ ऐं ॿकरी शींहं सां वेर पाए सघे थी? इन करे साहब तव्हांखे मां सुठी सलाह थो ॾियां त पाण सां गॾु असां ते बि रहम खाओ। बसि हाणे बसि, इहे सलाहूं पंहिंजूं वञी पाण वटि रखो। मां DSP साहब सां मिली मथे ताईं ॻाल्हाईंदुसि इन भूरल खान जे इन छुड़वा घोड़े जो मूंखे बंदोबस्तु करणो पवंदो। हाणे जेकॾहिं असां ज़ाहिर थी बीठा आहियूं त पोइ देर पोइते न अटंदो। जेको थियो उनखे ॾिसी वठंदासीं। मां त चवां थो ॿियो सभु छॾियो, सभ खां पहिरियां न अदा सभ खां पहिरियां इन कादन जो पिलो कयो। जेकॾहिं बाबा कादन खे असां पूरो करे विधो न त पोइ सम्झो चाचा भूरल खान जी ताक़त ख़तम थी वेंदी। छा तव्हां मुंहिंजे लाइ ॿ टे रातूं तरसी नथा सघो? हिते अहिड़ो माहौल आहे जो माण्हू सुकून जो साह खणी सघे। राति बिस्तर ते सुम्ह त बंदूकनि जो पहिरो ऐं घर खां ॿाहिरि वञ त हथियारनि जी छांव में। रियासत 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 पंहिंजे हमरा जी टंग बि भॻीसीं ऐं थियो बि कुझु कोन। मूंखे पहिरियां ई अंदाज़ो हुयो त इहो सूबेदारो कादन जी टह कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदो। जेको थी गुज़रियो तव्हां हुनखे छॾे ॾियो। बाक़ी हाणे जेको असां सां थींदो उन जे बारे में सोचियो। चाचा भूरल खान थधी तबियत जो मालिक आहे। मां सम्झां थो त सभु कुझु दरगुज़र करे छॾींदो, पर हुन माई बस्तीअ जे बारे में सोचियो। हुनजो छा थींदो? छा थींदो हुनजो? तव्हां त ॿ हवाई फायर करे हलिया आहियो ऐं हूअ माई असांजे आगुर ते बारूद जी बाहि फुसाए छॾी। बाबा हाणे जेकॾहिं असां ज़ाहिर थी बीठा आहियूं त पोइ देर पोइते न अटंदो। जेको थियो उनखे ॾिसी वठंदासीं। मां त चवां थो ॿियो सभु छॾियो, सभ खां पहिरियां न अदा सभ खां पहिरियां इन कादन जो पिलो कयो। जेकॾहिं बाबा कादन खे असां पूरो करे विधो न त पोइ सम्झो चाचा भूरल खान जी ताक़त ख़तम थी वेंदी। कादन चाचा भूरल खान जी पूरी ताक़त आहे। जेकॾहिं न इन कादूअ खे रस्ते तां हटाए छॾियोसीं त पोइ चाचा भूरल खान पाणे ई भॼी फोर फोर थी। अम्मा मां सुबुह वापसि शहर वेंदुसि। पुट तूं अञा कल्ह आयो आहीं।
ऐं सुभाणे वरी वञण जूं ॻाल्हियूं पियो कई। कुझु ॾींहं त तोखे हिते रहणो ई पवंदो। अम्मा, मां कुझु ॾींहं हिते रहण जे लाइ आयो हुयुसि, पर मां हिते अचां थो हितां जो माहौल बिगड़जी थो वञे। पुट, असां पूरी ज़िंदगी तोसां गॾु न हूंदासीं। हुन लाइ हाणे खां ई तूं हिन माहौल खे सम्झण जी कोशिश कर त तुंहिंजे लाइ बहितर थींदो। अम्मा, हिन माहौल खे मुंहिंजो दिलि दिमाग़ तस्लीम करण लाइ असुल तयारी न आहे। इन करे मूंखे मुंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾियो। जेकॾहिं हितां जो माहौल ख़राब हूंदो त तूं पंहिंजी पूरी जागीर ऐं रियासत छॾे शहर हली वेंदे, है न? हिन जागीर खे संभालण लाइ तूं आहीं, बाबा साईं आहे, कादन आहे। साईं, जेकॾहिं ही असांजी ज़िंदगीअ में हिन माहौल खे न सम्झी सघियो त पोइ असां खां पोइ त हिन खे हिकु मिंट बि त न रहण ॾींदा। असांजी हिन पूरी रियासत, हिन हवेलीअ खे असांजा दुश्मन तबाह करे छॾींदा, बर्बाद करे छॾींदा। छो थी हिनखे दलदल में धकी भक्ति? जेसीं ताईं असांजी ज़िंदगी आहे, दिलमुराद खे सुकून जी ज़िंदगी गुज़ारण ॾे। तूं बाबा पंहिंजी माउ खे छॾ, तूं पंहिंजी तयारी करे छॾ। राति कादन खे चई छॾींदासीं, उहो तोखे सुबुह जो शहर ताईं छॾे ईंदो। ठीकु आहे? वकीला, मां माज़रत सां चवां थो त तव्हांजे कैदिन खे मां संभाले न सघियुसि। सूबेदार साहब, इन में माज़रत करण जी का बि ज़रूरत न। अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं तव्हां सां ई न, पर असां सां त रोज़ पई थियूं थियनि। सूबेदार साहब, असां तव्हांखे राति जी दावत ॾियण आया आहियूं। वकीला, मां तव्हांजी दावत तॾहिं खाईंदुसि जॾहिं पंहिंजे तरफ़ खां को वॾो कदम खणंदुसि। सूबेदार साहब, तव्हां सां दोस्ती रखी आहे त हाणे उहा निभाइणी त पवंदी न। ऐं असां नथा चाहियूं त तव्हां जल्दबाज़ी में को अहिड़ो कदम खणो जंहिंजो तव्हांखे नुक़सानु थिए या असांखे थिए। सूबेदार साहब, दावत जो रुगो बहानो आहे। बसि उते पाण में गॾु थी त सलाह कंदासीं त इन मस्त हाथीअ खे ढिबरीअ ते नचाइण जो प्रोग्राम ठाहिजे। इन करे चऊं था त को बि कदम खणण खां पहिरियां पाण में थोरो सलाह मशवरो कयूं। ठीकु आहे बादल, इन बारे में तव्हां बि सोचो ऐं मां बि सोचां थो। बाक़ी वधीक सलाह राति कंदासीं। सूबेदार साहब, यादि रखिजो त तव्हां अकेला अचिजो, छो जो तव्हांजी पसगिरदाई में जेके ऑफिसर मौजूदु आहिनि उहे कानून जा मुहाफ़िज़ न, पर भुरल ख़ान जा पालतू कुत्ता आहिनि। फ़क़ीरा, मां अकेलो ई ईंदुसि, छो त हिते रहंदड़ सभिनी जी औकात खे मां चङी तरह सुञाणा थो। चङो, हलां। तव्हां वठो, ही चांहि पी वठो, मां कपिड़ा वेड़े थी वठां। मुंहिंजी वेसाणी तबियत न आहे, मां पंहिंजा कम पाण करणु पसंदि कंदो आहियां। पोइ ठाहे वठिजो, पहिरियां चांहि पी वठो। छा तव्हां मुंहिंजे लाइ 2 रातूं तरसी नथा सघो? हिते अहिड़ो माहौल आहे जो माण्हू सुकून जो साह खणी सघे। राति बिस्तर ते सुम्ह त बंदूकनि जो पहिरो, ऐं घर खां ॿाहिरि वञ त हथियारनि जी छांव में। मां हिते पाण खे ईअं महसूस कंदो आहियां ॼणो बारूद जे ढेर ते वेठल हुजां। हाणे तूं ई ॿुधाए, छा अहिड़े माहौल में माण्हू सुकून सां रही सघंदो? जेकॾहिं न तूं हिते नथो रहीं त मूंखे पाण सां गॾु शहर वठी हल। तुंहिंजो हिते हुअणु लाज़मी आहे। अम्मा ऐं बाबा जी ख़िदमत केरु कंदो? उन लाइ त घर में नौकर बि आहिनि। नौकर ऐं तुंहिंजी ख़िदमत करण में वॾो फ़र्क़ु हूंदो। हितां न वठी वञण जा बहाना आहिनि, बाक़ी त ॿियो कुझु बि न आहे। सूबेदार साहब, हाणे तव्हां पंहिंजो अंदाज़ो लॻाए ॿुधायो त जंहिं दर जा नौकर एतिरा ताक़तवर हुजनि, छा उन दर जे मालिकनि खे शिकस्त ॾेई सघिजे थी? फ़क़ीरा, नौकर खे ॾिसी मां मालिकनि जी ताक़त जो अंदाज़ो लॻाए छॾियो आहे।
हाणे छा था सम्झो जेकॾहिं तव्हांखे असांजो साथ मिली वञे त छा उन्हनि खे शिकस्त ॾेई सघिजे थी? उन्हनि खे शिकस्त ॾियण लाइ कानून जो सहारो लाज़मी आहे। उन करे जो तव्हां रेस भूरल खान जे अच्छे कारे खां वाक़िफ़ हूंदो, मूंखे अहिड़ो कुझु ॿुधायो जो भूरल खान जे ख़िलाफ़ मां सख़्तु रिपोर्ट ठाहे ऐं मथे खणी वञा। जेकॾहिं तव्हां का बि रिपोर्ट ठाहे मथे मोकिलींदो त भूरल ख़िलाफ़ तव्हांखे का बि परमिशन न मिलंदी ऐं उनखे कुझु बि कोन चवंदा। रांदो तव्हांखे ई दॿायो वेंदो। हाणे इन भूरल खान ख़िलाफ़ जेको कुझु बि करिणो आहे असां सभिनी खे मिली करे ई करिणो आहे। का बि जल्दबाज़ी करण जी ज़रूरत नाहे दिलशेर खान। तव्हांखे इन जे करे जल्दबाज़ीअ जी ज़रूरत नाहे, छो जो तव्हां भूरल खान जी नाइंसाफ़ियुनि जा आदी बणिजी आहो। इन करे मूंखे पहिरियों कदम कादन जे ख़िलाफ़ खणणो पवंदो, छो त दिलशेर जी ताशत दिलनि जो धड़कण बंदि करे छॾींदी आहे, बंदि करे छॾींदी आहे। रियासत रियासत